Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. जुल्म की हुकूमत जो किसी आईन और कानून के पाबंद अपने आप को नहीं समझते, तो आज जो हरकत की गई है ये एक बदमाशी है। एक साजिश के तहत सूबे सिंध के कराची में ये हरकत की गई कि यहाँ पर हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी की है। इस तरह पीडीएम और पीपल्स पार्टी के दरमियान बदएतमादी पैदा हो जाए, लेकिन किसी किस्म की मसलहत को रवा नहीं रखा गया हमारी तरफ से, तो इसकी जितनी भी मजम्मत की जाए वो कम है। हमारे चीफ मिनिस्टर थे को लाइलम रखा गया, हमारी हुकूमत के इल्म में ये बात नहीं थी। हुकूमत बौखलाहट का शिकार है। ओपोजिशन पार्टीज़ जे इतिहाद पीडीएम कराची में रिटायर्ड कैप्टन सफदर की गिरफ़्तारी के इतिहाद में डार विझण की साज़िश करार ॾेई छॾियो। पीडीएम के सरबराह मौलाना फजल रहमान चयो आहे त सघारी क़ुवतुनि ज़बरदस्ती केस दाख़िल कराए बावर करायो त उहे पाण खे कानून ऐं आइन खां मथे सम्झनि थियूं। आमराणी ज़हनियत इन हद ताईं हवास विञाए वेठी आहे जो अंदाज़ो थिए थो त हुकुमराननि जा ॾींहं ॻणिजी चुका आहिनि। मोहम्मद सफदर की गिरफ़्तारी पीडीएम, पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग में बेतमादी पैदा करण की साज़िश हुई। असां साज़िश के नाकाम बणाए छॾियो। पीपल्स पार्टी अगवान राजा परवेज़ अशरफ चयो आहे त मरियम नवाज़ असांजी महिमान हुई। संदसि वर की गिरफ़्तारी खां अॻु वॾे वज़ीर खे अणॼाण रखियो वियो। मामले की जांच कराए समूरियूं हक़ीक़तूं अवाम आॾो पधरियूं कंदासीं। वाक़े मां ज़ाहिर थिए थो त हुकूमत जे पेरनि मां ज़मीन खिसकी रही आहे। अब खलास से उतर कर अगर आप जमीन पे आ गए, क्या लोग आपके चेहरे नहीं कर जाएंगे? जो नवाज शरीफ साहब ने सवाल उठाए हैं, उन सवालों का जवाब क्या यही कि गद्दारी के पर्चे काट दो, दहशतगर्दी के पर्चे काट दो? और ये भी मैं इंकशाफ कर दूँ कि कैप्टन सफदर को धमकियाँ बहुत देर से आ रही थी कि हम तुम्हें नहीं छोड़ेंगे। जब नवाज शरीफ कहता है कि स्टेट विद इन स्टेट नहीं, स्टेट अबव स्टेट, गवर्नमेंट अबव गवर्नमेंट, तो नवाज शरीफ बिल्कुल सच कहते हैं। रिटायर्ड कैप्टन सफदर की गिरफ़्तारी में सिंध हुकूमत जो हथ नाहे। ख़बर पई आहे त सफदर ख़िलाफ़ केस जो फरियादी वकास पाण रिपोर्ट ॾोहारी आहे। सम्झ में अचे थो त अहिड़ी रांदि खेॾण पोयां कहिड़ा मक़सद आहिनि। नवाज़ लीग की मरकज़ी नायब सदर मरियम नवाज़ पंहिंजे वर की गिरफ़्तारी ते रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो आहे त ख़बर अथऊं त वोट खे इज़त ॾियो ऐं मादरे मिलत ज़िंदाबाद जे नारे खां कंहिंखे ख़ौफ़ थींदो आहे। गिरफ़्तारी वारे वाक़े जा पेरा ओॾांहुं वञनि था जेके फातिमा जनाह खां नवाज़ शरीफ ताईं चूंडियल नुमाइंदनि खे गद्दार करार ॾींदा आहिनि। छा नवाज़ शरीफ जे सवालनि जो जवाबु इहो आहे त गद्दारी ऐं दहशतगर्दी जा केस दाख़िल कया वञनि? नवाज़ शरीफ सही चयो हो त मुल्क में रियासत मथां रियासत क़ाइमु थी चुकी आहे। कराची में पीडीएम अॻवाननि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस दौरान मरियम नवाज़ चयो त हीउ 77 ऐं 99 वारो दौरु नाहे। हाणे जेको बि अहिड़ा कमु कंदो नतीजनि जो ज़िम्मेवार उहो पाण ई हूंदो। रिटायर्ड कैप्टन सफदर के ड्रिघे अरसे खां धमकियूं मिलंदी हुयूं। कराची के निजी होटल में रात की उंदाही में गिरफ़्तार थियल नवाज़ लीग अगवान रिटायर्ड कैप्टन सफदर की ज़मानत मंजूर। कराची की मकामी अदालत मोहम्मद सफदर के ज़मानत ते आज़ाद करण जो हुक्म ॾेई छॾियो। अज़ीज़ाबाद थाणे जी पुलिस रिटायर्ड कैप्टन सफदर के बख्तबंद गाड़ी में विहारे अदालत आरो पेश कियो। मोहम्मद सफदर की पेशी के मौके ते वॾे तइदाद में लीगी कारकुन ऐं वकील पहुता। अदालत में बदनज़मी बाद मोहम्मद सफदर कारकुननि खे ख़ामोश रहण की अपील कई। लीगी कारकुननि तरफ़ां मोहम्मद सफदर की हिमायत में नारेबाज़ी। सिंध सरकार कराची में रिटायर्ड कैप्टन सफदर की गिरफ़्तारी वारे मामले की आला सतही जांच जो फ़ैसिलो करे वरितो। वॾे वज़ीर मुराद अली शाह की सदारत हेठि हंगामी इजलास दौरान मोहम्मद सफदर की गिरफ़्तारी ऐं उन खां पोइ पैदा थियल सूरत हाल जो जाइज़ो। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त हीअ सॼी रांदि वफ़ाक़ी हुकूमत की चुर्च ते कई वई आहे। समूरी कार्रवाई खां अॻु सिंध सरकार के आगाह न कयो वियो। मज़ार क़ाइद ते लीगी अॻवाननि की मौजूदगी में जेको वाक़ियो पेश आयो उहो न थियणु घुरिजे हा। पुलिस पीटीआई अॻवाननि की दरख़्वास्त रद्द कई त क़ाइद आज़म बोर्ड तरफ़ां दरख़्वास्त ॾिनी वई। एक शख़्स दरख़्वास्त ॾिनी त रिटायर्ड कैप्टन सफदर खेसि क़त्ल की धमकी ॾिनी आहे। सूबाई वज़ीर सईद गनी मज़ार क़ाइद में रिटायर्ड कैप्टन सफदर की नारेबाज़ी के गैर मुनासिब अमल करार ॾींदे चयो आहे त सिंध हुकूमत की हिदायत ते खेसि गिरफ़्तार न कयो वियो आहे। पुलिस जहिड़े नमूने कार्रवाई कई उहो मज़म्मत जोॻो अमल आहे।
रिटायर्ड कैप्टन सफदर की गिरफ्तारी PDM की जमातुन में विछोटी पैदा करने वाली साजिश जो हिस्सो है। उन साजिश के नाकाम बणायो वेंदो। सिंध पुलिस के तर्जुमान रिटायर्ड कैप्टन सफदर की गिरफ्तारी की तस्दीक वारो हटायल ट्वीट बहाल करे छड़ियो। ट्वीट बयान में पुलिस के तर्जुमान चयो है तो मोहम्मद सफदर के कानून मूजिब गिरफ्तार किया वियो। मामले की शफाफ जांच कराई वेंदी। रिटायर्ड कैप्टन सफदर के गिरफ्तार करने बाद अजीज भट्टी थाने की पुलिस चयो है तो रिटायर्ड कैप्टन सफदर के मज़ार कायद एक्ट की भञकड़ी से गिरफ्तार किया वियो। केस में मरियम नवाज सूदो 200 खां वधीक लीगी अगवान और कारकुन बे जवाबदार तौर नामज़द। थाने ॿाहिरियां नवाज़ लीग जो धरणो मोहम्मद सफदर से मुलाकात की इजाज़त न मिलण ते लीगी अगवानन ऐं अहलकारन में मुंहमारी। जिस बेसिस पर अरेस्ट किया है वो इस बेसिस पर अरेस्ट किया है कि अटेम्प्टेड मर्डर। दिस इज नॉट एक्सेप्टेबल। झूठ है। वफाकी वजीरन तरफां कराची में रिटायर्ड कैप्टन सफदर के गिरफ्तार करने पुलिस ऐं IG सिंध की साराह। वफाकी वजीर अली ज़ैदी चयो है तो मज़ार कायद की बेहुरमती कंदड़न खिलाफ कार्रवाई से IG सिंध जसल हणी। मरियम नवाज एक भेरो बीहर कूड़ ॻाल्हाए रही है तो होटल जो दर टोड़ियो वियो। वफाकी वजीर फवाद चौधरी चयो है तो सिंध पुलिस तरफां रिटायर्ड कैप्टन सफदर की गिरफ्तारी कानून के एहतराम जो बयानियो है। मज़ार कायद सियासी रांद जो मैदान न पर हर पाकिस्तानी लाए मुक़द्दस जाइ है। मज़ार कायद ते नारेबाजी और गैर संजीदा अमल ते सज़ा मिलण घुर्जे। शहजाद अकबर चयो तो मरियम साहिबा सिंध पुलिस अवां जे इतिहादी बिलावल भुट्टो ज़रदारी के कंट्रोल में है। छा उन्हनि मोहम्मद सफदर के गिरफ्तार करायो या नवाज़ लीग और पीपल्स पार्टी अञा भी एक ॿिए खिलाफ कम करे रहियूं आहिनि। पंजाब के सुदसमा वारे वजीर फयाजुल हसन चौहान चयो है तो बिलावल भुट्टो ज़रदारी कराची वारे जलसे में नवाज शरीफ के तकरीर करने की इजाज़त न ॾिनी। PDM अंदरूनी तौर इख्तलाफन के वर चढ़ी पई है। रिटायर्ड कैप्टन सफदर की गिरफ्तारी से रद्दअमल ज़ाहिर कंदे फयाजुल हसन चौहान चयो तो सईद गनी बुधाए तो छा रिटायर्ड कैप्टन सफदर के कंधार की पुलिस गिरफ्तार किया है। पीपल्स पार्टी हाणे मरियम नवाज के भी गिरफ्तार करे ऐं सीनो ताणे क्रेडिट खणे। मरियम नवाज के मज़ार कायद में पंहिंजी फुरलुट ते माफ़ी वठण घुर्जे हा। उनके उबतड़ मज़ार कायद जो तक़द्दुस पायमाल किया वियो। पीपल्स पार्टी जो झूनो जियालो रिटायर्ड कैप्टन सफदर की जमानत लाए पंहिंजे घर जा कागज़ खणी अदालत पहुंची वियो। कराची की मकामी अदालत में झूने जियाले मोहम्मद हफ़ीज़ सिद्दीकी चयो है तो मोहम्मद सफदर असांजो मेहमान है। सिंध में खेस गिरफ्तार किया वियो तंहिं करे संदसि जमानत लाए पंहिंजे घर जा कागज़ खणी अदालत पहुतो आहियां। रिटायर्ड कैप्टन सफदर की जमानत ते घर जा कागज़ अदालत में जमा कराईंदुसि। वफाकी वजीर शिबली फराज PDM के बनारस के ठगन जो टोलो और कराची में जलसे के फ्लॉप शो करार ॾेई छॾियो। शिबली फराज चयो है तो ओपोजिशन पंहिंजी फुरलुट और करप्शन के तहफ़ुज़ ॾियणु घुरे थी। सिलेक्टेड हुकूमत न पर ओपोजिशन वारा आहिनि तंहिं करे अवाम साणनि गॾु न आहे। ऑपोजिशन वारा हुकूमत मथां दबाव विझण लाइ गॾु थिया आहिनि पर असां चोरनि खे कंहिं बि सूरत में न छॾींदासीं। बनारस के ठगन के टोले जो मकसद मुल्क में डफेड़ पैदा करना है। पेशावर में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शिबली फराज चयो तो मञूं था तो मुल्क में महांगाई है। 3 खां 4 हफ़्तन में महांगाई घटिजी वेंदी। अगोणे वज़ीर आज़म नवाज शरीफ के इश्तिहार ज़रिए तलबी वारे अदालती हुक्म ते अमल दरामद। हुकूमत अल अज़ीज़िया और एवनफील्ड रेफरेंस में नवाज शरीफ की तलबी जो इश्तिहार अखबार में शाया कराए छॾियो। मुख़्तलिफ़ अखबार में शाया थियल इश्तिहार में चयो वियो है तो एवनफील्ड रेफरेंस में नवाज शरीफ के 6 जुलाई 2018 ते 10 साल कैद और 8 मिलियन पाउंड ॾंड की सज़ा ॿुधाई वई हुई। खेसि चूंडुनि में हिस्सो वठण लाइ नाअहल भी करार ॾिनो वियो। एवनफील्ड रेफरेंस की अपील ॿुधणी हेठि आहे ऐं ॿुधणी दौरान नवाज शरीफ पेश थियण जो पाबंद हो। नवाज शरीफ की हाज़िरी यकीनी बणाइण लाइ गिरफ्तारी वारंट जारी थिया पर उन्हनि जी तामील न थी सघी। इश्तिहार में लिखियो वियो आहे त नवाज शरीफ 24 नवंबर ते अदालत में पेश थे। इस्लामाबाद हाई कोर्ट लंडन की अखबारों में नवाज शरीफ की तलबी वारो इश्तिहार शाया करण वारी दरख्वास्त रद्द करे छॾी। वफाकी सरकार लंडन की अखबारों में इश्तिहार शाया करण वारी दरख्वास्त दाख़िल कई थी।
सिंध एक्शन कमेटी डिंगी बुंडाड़ बेट ते वफाकी वालार खिलाफ एहतजाजी तहरीक जो ऐलान करे छॾियो। जामशोरो में SUP सरबराह जलाल महमूद शाह जी सदारत हेठि इजलास दौरान STP जस्कम ऐं ॿियनि क़ौम परस्त पार्टीज़ जे अॻवाननि तोड़े सां वंदनि शिरकत कई। इजलास बाद प्रेस कॉन्फ्रेंस दौरान हैदराबाद में 1 नवंबर ऐं कराची में 15 नवंबर ते रिलीज़ जो ऐलान। अॻवाननि जो चवणु आहे त सिंध जे वसीलनि जी मालिकी लाइ जिदोजहद खे पीपल्स पार्टी हुकूमत जे आसिरे ते नथो छॾे सघिजे। सिंध सरकार NOC जारी न करे हा त वफ़ाक़ में बेटनि ते अदावती कम शुरू करण जी हिम्मत न थिए हा। हैदराबाद ऐं कराची में धरती धड़ियुनि जो अवामी समट उथलंदो। गवर्नर इमरान इस्माइल सिंध असेंबली जो इजलास अरबा ॾींहुं तलब करे वरितो। जारी थियल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त सिंध असेंबली जो इजलास अरबा ते 2 वॻे थींदो। इजलास में बेटनि ते वफ़ाक़ी वालार वारे मामले ते बहस कयो वेंदो। सिंध असेंबली तरफ़ां अरबा ॾींहुं आइलैंड अथॉरिटी ऑर्डिनेंस खे रद्द करण लाइ ठहराव मंज़ूर करण जा इम्कान। इस्लामाबाद में लेडी हेल्थ वर्कर्स जो मुतालबनि जी मनता लाइ 6 ॾींहं बि धरणो जारी। पुलिस लेडी हेल्थ वर्कर्स के धरणे वारे हंध ताईं महदूद करण लाइ कंटेनर्स रखी छॾिया। लेडी हेल्थ वर्कर्स मुतालबनि जी मनता ताईं धरणो जारी रखण जो चितार ॾेई छॾियो। अॻवाननि पघार ऐं पेंशन में वाध जो मुतालबो कंदे चयो आहे त हुकुमरान संदन मसइला हल करण बदिरां बेहिसी जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। लेडी हेल्थ वर्कर्स ते तशद्दुद कंदड़ अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस सां वटियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।